पखो गुजरियल ॾींहुं पखो तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ज़ख़्मी थियल ॿिनि नौजवान मां हिकु ॼणो लाड़काणे इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। उन ॾस में गुजरियल ॾींहुं ख़ैरपुर जूसो मेन इंडस हाईवे रोड लालबाग चौंकी वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल ॿिनि नौजवाननि 18 वरियनि जो फरहाद पुटु हबीबुल्ला कमराणी ऐं 8 वरियनि जो जवाद अहमद पुटु कमराणी मां हिकु ॼणो फरहाद कमराणी लाड़काणे इस्पताल जे शोबाए हादसात में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। अहिड़ी तरह इस्पताल इंतज़ामिया ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती नौजवान जो मढ़ वारसन हवाले कयो। जॾहिं त फ़ौती नौजवान जो मढ़ घर पहुतो त वारसन में कोहराम मची वियो। बे तरफ़ पखो पुलिस कार ड्राइवर वारहण वासी बाबर अली पुट मदद दाऊदाणी खे अॻी गिरफ़्तार करे कार पंहिंजी तहवील में वरिती हुई। उन हवाले सां फ़ौती नौजवान फरहाद कमराणी जे वारसन ॿुधायो त असां नसीराबाद जे ॻोठ हसनाबाद जा रहवासी आहियूं ऐं रोज़गार सांगी ख़ैरपुर जो सोल ॾे आया आहियूं, जंहिं में काल्ह हादसे में असांजो नौजवान फ़ौत थियो आहे। हुननि मुतालबो कयो त हादसो कंदड़ कार ड्राइवर खे सज़ा ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां हादसो कंदड़ कार ड्राइवर खे धुर मुतासिरनि ॾांहुं मेड़ मिंथ जी तयारी शुरू कई हुई, जंहिं में इलाइक़े मोज़िज़ माण्हू पिणु शामिल हुआ। बे तरफ़ आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़े जो को बि केस दर्ज न थी सघियो हो। पखो रिपोर्ट अब्दुल वहीद मियो।